न्यूज़ फॉर यू सां गॾु तव्हांजी खिदमत में हाज़िर थिया आहियूं। जी नाज़रीन, त तव्हांखे ख़बर आहे त असांजी हर दफ़े इहा कोशिशि रहंदी आहे त तव्हांजी मुलाक़ात कंहिं अहिड़ी शख़्सियत सां कराइजे जेके सोशल वर्कर बि हुजनि ऐं उनखां अलावा उन्हनि जो कोई सियासी बैकग्राउंड बि हुजे। जी नाज़रीन, अहिड़ी तरह असीं हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थिया आहियूं तव्हांजे महिमान ज़ुल्करनैन निसार साहिब जिन वटि, जिन सां असीं तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदा। तबियत सही आहे त नाज़रीन खे थोरो कुझु तव्हां पंहिंजे बारे में कुझु ॿुधाइजो। गुज़री चुकियूं आहिनि या जेके हींअर एक्टिविटीज़ तव्हांजूं रननि पियूं, जीअं त दस्तरखान तव्हांजो हले पियो, इन हिसाब सां कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हांजूं अदर एक्टिविटीज़ रहियूं आहिनि लाड़काने शहर जे हिसाब सां? सर बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त मां तव्हां न्यूज़ फॉर यू जो बेहद शुक्रगुज़ार आहियां, तव्हां मूं वटि आयो, वॾी महिरबानी। जीअं त असांजो काफ़ी एक्टिविटियूं आहिनि, हर जेको आहे सो वबा ईंदी आहे उन मुनासिबत सां असांजूं एक्टिविटीज़ हलंदियूं। फ्लड खे वठो या तव्हां कोरोना खे वठो, असांजूं एक्टिविटीज़ जारी रहियूं, जारी कयूंसीं। असुल छा आहे त हिन वक़्तु बि असांजा जेके दस्तरखान हलनि था ॿिनि जॻहियुनि ते था हलनि, हिकिड़ो शाहनवाज़ पार्क में थो हले, ॿियो हॉस्पिटल्स में थो हले। उनखां गॾु असां हिन वक़्तु सहरी बि जेको आहे माण्हुनि खे ॾियूं था, छाकाणि जेके हॉस्पिटल्स में माण्हू वेठा आहिनि या उहे माण्हू उहे फैमिलीज़ जेके चवनि था त असांजे खाने जे लाइ कुझु कोन्हे, रोज़ा रखूं था, असां नथा अफोर्ड करे सघूं, उन्हनि माण्हुनि खे बि असांजा माण्हू डोर टू डोर वञी सहरी ॾेई ईंदा आहिनि। उन्हनि खे चवंदा आहिनि त तव्हांखे पोइ इफ़्तारी महल जेको आहे असांजो तक़रीबन 6-7 माण्हुनि जी इफ़्तारी थींदी आहे हॉस्पिटल्स में। पोइ उन्हनि खे कॉल कंदा आहियूं त जेके असां ॿिनि घरनि जा माण्हू रोज़ा रखंदा आहिनि त उन्हनि खे कॉल करे उन्हनि खे इफ़्तारी टाइम में बि तो असां उन्हनि खे जेको आहे सो हर माण्हू जे हिसाब सां 4 मानियूं ऐं भाॼी खणी ॾींदा आहियूं त जीअं भले हू पंहिंजे घर में रोज़ो छॾनि। हीअ एक्टिविटीज़ इन ते असां वटि त माण्हू गुरबत एॾी आहे, हिन साल जेकी महांगाई थी आहे एॾी गुरबत आहे, हर माण्हू चए थो त असांखे जेको आहे सहरी पुॼायो। तमामु हिन वक़्तु बि असां तव्हांखे यकीन दावा सां चऊं था 100 माण्हुनि जी असुर जो सहरी थी। माशाअल्लाह, तमामु बहितरीनु ज़बरदस्त। साईं जी ने 100 माण्हुनि जी जेको आहे सो साईं सहरी कराईंदा आहिनि। उहो कुझु माण्हू उन्हनि में अहिड़ा आहिनि जेके साईं जिन उन्हनि जे घरनि ताईं पहुचाईंदा आहिनि। तमामु बहितरीनु, तमामु सुठी एक्टिविटी आहे इहा साईं जिन जी। ऐं उनखां अलावा सर दस्तरखान तव्हांजा मतिलबु हिकिड़ो हले पियो शेखज़ादा हॉस्पिटल में, पीस हॉस्पिटल में, ऐं उनखां अलावा हिकिड़ो तव्हां हाणे ॿुधायो त शेख पंहिंजो शाहनवाज़ पार्क में, इहे तव्हांजा ॿ दस्तरखान बि हली रहिया आहिनि। तमामु बहितरीनु सर। उनखां अलावा सर अदर एक्टिविटीज़ में कुझु? उनखां अलावा ईद में कपिड़ा बि ॾींदा आहियूं उन्हनि माण्हुनि खे जेके 30 रोज़ा रखंदा आहिनि ऐं वठण जी उन्हनि खे ताक़त न आहे हूंदी, उन्हनि खे जेको आहे कपिड़ा बि ॾींदा आहियूं। उन्हनि फैमिलीज़ खे राशन बि प्रोवाइड कंदा आहियूं जिन्हनि जो वली वारस कोन्हे या जेके रोज़ा रखनि था त उन्हनि जो को कमाइण वारो कोन्हे। छा आहे न असां जेको आहे त जेको सिस्टम ठाहियो आहे कैटेगरी वाइज़ हलंदा आहियूं। जिन्हनि जो कोई न आहे त उन्हनि खे राशन ॾींदा आहियूं, जेको रोज़ा रखंदो आहे उन्हनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं। ऐं आम माण्हुनि खे इजाज़त आहे त उहे भले दस्तरखान ते मानी खाइनि या सहरी जो चवनि त असां उन्हनि खे सर अच्छा, जीअं सर हाणे जेको आहे सो रिसेंटली बारिशूं बि गुज़रियूं आहिनि, उन में काफ़ी डैमेजिस वग़ैरह थियूं आहिनि या काफ़ी नुक़सान थिया आहिनि, काफ़ी फैमिलीज़ जेके आहिनि तमामु घणो पोइ ते पइजी वियूं आहिनि, उन में तव्हांजी कहिड़ी एक्टिविटीज़ रहियूं सर? अल्हम्दुलिल्लाह असां उन वक़्तु बि जेको आहे सो राशन जो बंदोबस्तु कयोसीं, टेंट जो बंदोबस्तु कयो, गवर्नमेंट असांजो पाण सपोर्ट कयो, जेको हर माण्हूअ जी दहलीज़ ते पुॼायोसीं। सो उन वक़्तु तमामु मां सम्झां थो त उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो उन वक़्तु बि राशन टेंट्स वग़ैरह मिली आहे। हाणे कोशिशि इहा आहे तव्हांजे न्यूज़ फॉर यू जे तसलसल सां असां गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदासीं जिन्हनि जा घर टही विया आहिनि, जेके बेवार मददगार आहिनि, काइंडली कोशिशि करे उन्हनि खे जेको आहे सो घर ठहिराया वञनि या जिन्हनि जा पेंडिंग में घर आहिनि या जेको कोशिशि करे उन्हनि जो जल्दी करे जीअं वरी हू पंहिंजे घरनि में वापसि वञनि। तमामु बहितरीनु सर। अच्छा, उनखां अलावा सर जीअं हाणे
उहे फैमिलीज़ पहुते त थी वियूं ठीकु आहे. उन खां अलावा कुझु उन्हनि खे अॻिते करण जे लाइ कुझु एक्टिविटीज़ तव्हां करे रहिया आहियो? एक्टिविटीज़ उन्हनि जे लाइ इहे था कयूं त ॾिसो त असां उन्हनि खे इहो ई था चऊं त तव्हां जेको आहे कोशिशि कयो. गवर्नमेंट जंहिंजो माण्हू मूं वटि ईंदा आहिनि, मुंहिंजो घरु न आहे बाबा हलो, असां हुन सां गॾु वञी DC ऑफिस में वञी नाला लिखाईंदा आहियूं या हुननि खे रिक्वेस्ट कंदासीं त इन्हनि जो जेतिरो जल्दी थी सघे इन्हनि जो कमु कजे. बाक़ी कुझु डोनर्स हुया जेके असांखे ॾियनि पिया, कराची जा हुया, हिकु ॿिनि माण्हुनि खे असां उन्हनि मां वरी घरु ठाराए ॾिनो सॼो पासे. तमामु बहितरीनु सर. अच्छा, उन खां अलावा सर अगरि ईअं बहितर न रहंदो त उन्हनि माण्हुनि खे कोई रोज़गार प्रोवाइड करे ॾिनो वञे या कोई अहिड़ो मतिलबु उनखे ॾिनो वञे त थोरो सपोर्ट? काफ़ी माण्हुनि खे असां रोज़गार बि ॾिना आहिनि. कंहिंखे रेडी वठी ॾिनी आहे, को आयो आहे मूंखे रेडी आहे, मूंखे जेको आहे सो सामान वठण जे लाइ पैसा कोन्हनि, मूंखे 7,000 खपनि, को चवंदो आहे 10,000 खपनि. इहे एक्टिविटीज़ बि काफ़ी कयूं त तव्हां पंहिंजे पेरनि ते बीहो, पंहिंजो रोज़गार कयो, कंहिंजे तव्हां अहम आहियो असांजे लाइ. तमामु बहितरीनु. तव्हां हथु कंहिंजे आॾो न झलियो. हिकिड़ी कोशिशि कयूं था मन तव्हांजे पास हुन में तव्हां पंहिंजे अलाह खां दुआ घुरो त अलाह बरकत विझंदो ऐं तव्हां पंहिंजे रोज़गार सां लॻी वञो पास. काफ़ी हुज़ूर शर्म माण्हू आहिनि जेके चवंदा आहिनि त असांखे रोज़गार ॾियो, असांखे हीउ कमु नथो वणे. कोशिशि कंदा आहियूं उन्हनि खे जेको आहे उन कम में जेको आहे मदद कयूं, रोज़गार खुलायूं. ॾियण वारी ज़ात असां अलाह जी आहे, मगर पाण कोई कोशिशि कंदा आहियूं. सर इहे त सोशल एक्टिविटीज़ जे हवाले सां सर हींअर अचे थो सियासत जे हवाले सां. सर सियासत जे बारे में सर कुझु ॿुधाइजो त तव्हांजो सियासत में अचण जो शौक़ु कीअं पैदा थियो? सियासत त असां जॾहिं इलाइक़ो पीपल्स पार्टी वजूद में आई आहे त असांजी फैमिली पीपल्स पार्टी सां गॾु रही आहे. तमामु ॾुखे वक़्त जे पीपल्स पार्टी खे त हाणे इक़्तिदार मिलिया आहिनि. मुंहिंजे ख़्याल में 2008 खां इक़्तिदार मिलिया आहिनि. ऐं तव्हां जेकॾहिं ॾिसो तव्हां बैकवर्ड्स में 1975 खां या 1977 जी हिस्ट्री में ॾिसो त जेको वरी 2008 ताईं या पीपल्स पार्टी जो अपोज़िशन में रही आहे. 2 साल मिले तो वरी अपोज़िशन. इन हवाले सां जेके तकलीफ़ूं ॾिठूं से मां सोचियो था घणा था चवनि तव्हां हिकिड़ा जे पास हिकिड़ी पार्टी सां वापसि था वेठा आहियो, छो वेठा आहियो? माण्हू पार्टियूं चेंज कनि था पर न वॾनि जो न रहणो आहे त हिकिड़े पार्टी सां कंहिंसां बि रहूं त हिकिड़े माण्हू सां सचो रहूं. अल्हम्दुलिल्लाह सचाई जा असांखे नतीजा मिलिया आहिनि त वाक़ई चवंदा आहिनि देरि आहे दुरुस्त आहे. अच्छा सर, त तव्हांजे हिन सोशल कम में पार्टी जो केतिरो मतिलबु हथु आहे? असांजी फैमिली जो वॾो आहे, असांजो सुहेल साहब जो वॾो ताउन हूंदो आहे असां सां हिन कम में. जेको चवंदा आहियूं त असांजो बिल्कुलु सपोर्ट कंदो आहे. दस्तरख़्वान में सपोर्ट कंदो आहे. जेकॾहिं दस्तरख़्वान हले थो त मेजर अमाउंट हुनजो हूंदो आहे, उनखां वठंदा आहियूं. या ॿियो अहिड़ो कुझु प्रोग्राम थींदो आहे त हुनखे असांजी मदद कंदो आहे. मक़सदु आहे का पार्टी लेवल ते असां इहा ॻाल्हि न चवंदा आहियूं. असां कंहिं माण्हू खे न आहियूं चवंदा त असांजी को मदद करे. असां सिर्फ़ु पंहिंजे अलाह खे चवंदा आहियूं हिन कम में मदद कजांइ, दुआ उनखां घुरंदा आहियूं. अलाह साईं असांजा ॾाढो वॾा चङा माण्हू ॾींदो आहे जेके असांजो मसइलो हल कंदा आहिनि. ऐं बाक़ी पार्टी जी महिरबानी आहे. असांजे ऑफिसर्स कोई बि कमु हूंदो आहे इन हिसाब सां त असांजो फौरन थी वेंदो आहे. जाइज़ कमु उन हवाले सां इहा बि सपोर्ट आहे असांखे हिकिड़ी. तमामु बहितरीनु सर. जीअं त हाणे असां ॾिठोसीं आयासीं त तव्हांजे गेट ते रश लॻी पई हुई. तमामु घणी मतिलबु ह्यूज अमाउंट माण्हुनि जो हिकिड़ो तव्हांजे वेट में वेठा हुया. तव्हां आयो उन्हनि सां फेस कयो. साईं जज़्बो हुजे त मूंखे हीउ कमु करिणो आहे त माण्हू करे वेंदो. जज़्बो आहे, शौक़ु आहे. मुंहिंजो शौक़ु आहे त पोइ माण्हू मां वटि अचे थो, कोशिशि करे हुनखे ख़ाली न मोटायूं, हुनजो ॿुधूं. ॿुधण में छा इज़त ॾियणु हिकिड़ो फ़र्ज़ु आहे, क़ौमी फ़र्ज़ु आहे. मां चवंदो आहियां क़ौमी फ़र्ज़ु आहे. कोई बि माण्हू तव्हां वटि अचे तव्हां हुनखे इज़त ॾियो. इज़त हुनजो जेको आहे सो हक़ु आहे. उहो इज़त ॾींदा आहियूं, कंहिंखे पंहिंजे फैमिली वांगुरु ट्रीट कंदा आहियूं. जेके कम असांजे वस हूंदा आहिनि कंदा आहियूं, जेके न आहिनि हूंदा त हुननि जे लाइ ॿाहूं ॿधंदा आहियूं. ऐं जिन्हनि खे सम्झंदा आहियूं थोरी घणी जेको आहे सो अब कंहिं ॾे हलणो आहे त हुन सां गॾु वञी चवंदा आहियूं त जेको आहे सो छो चयो त भुटे साहिब त सियासत त इबादत आहे. जेकॾहिं तव्हां ॾुखे वक़्त में कंहिं माण्हू जो बग़ैर लालच में कमु कयो थी आहे त वॾी इबादत आहे. अॼु पाण ॿुधो था त इतकाफ़ में माण्हू वेहनि था त हिन जे लाइ अलाह राज़ी थिए. मगर को माण्हू चवंदो आहे त जेकॾहिं कंहिं ॾुखे जे वक़्त में ॾुखे माण्हू जो तव्हां कमु कयो त उनजो सवाबु 10 इतकाफ़नि जे बराबरि आहे. असां चवंदासीं त असां अलाह सां सखी माण्हू सखी आहे. सॉरी अलाह जी सखी आहे. हिन महीने में सखावत थो करे, कोशिशि करे असां बि जेको आहे सो अलाह खां
वॾा 10-12 ॿारनि जा जेको आहे सो इत्काफ़नि जा सवाब वठो, कोशिशि इहा हूंदी आहे। हे त थी वियूं सियासत जूं ॻाल्हियूं। माशाअल्लाह तव्हां पहिरियों खां तमामु स्मार्ट थी पिया आहियो, हिन जो राज़ नाज़रीन खे तव्हां ॿुधाइजो त। न स्मार्ट न आहे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, बसि इंसानु आयो आहे त बिल्कुलु पंहिंजे लाइ पंहिंजी जेको आहे सिहत जे लाइ बि सोचे। छो अॻे पढ़ंदा हुआसीं किताबनि में चवंदा हुआ त सिहत 1000 नेमत आहे, असां चवंदा आहियूं न पैसो 1000 नेमत आहे। हे त वॾा थियासीं पोइ ख़बर पई त न सिहत 1000 नेमत आहे। बिल्कुलु किताब सही पिया चवनि। सो बिल्कुलु पंहिंजी माण्हू ॾिसो न, मूं सां गॾु इहे न आहे त मां मूं सां गॾु मुंहिंजी फैमिली आहे, मुंहिंजा ॿार आहिनि या मुंहिंजा सभु, मां ख़ुशि सभु ख़ुशि, मां बीमार त सभु कोशिशि माण्हू पंहिंजी जेको आहे सिहत ते कम्प्रोमाइज़ न करे। तव्हांजो कॾहिं पंहिंजो शौक़ु पैदा थियो त मां सियासत में अचां ऐं थोरो अॻिते मतिलबु अचां? मुंहिंजो शौक़ु आहे त बसि मां कंहिं माण्हू जी ख़िदमत कयां, जेके माण्हू अचनि था मां ख़िदमत, मां सलो पंहिंजे अलाह खां वठंदो आहियां। मां चवंदो जंहिंमें बहितरी हुजे मालिक मूंखे जेको आहे त हुते एडजस्ट कजांइ। मां कंहिंखे वर्बली कुझु न चवंदो त मूंखे हीअ शइ खपे, जेको चवणो हूंदो आहे त हुन ज़ात खे चवंदा आहियूं जेको बादशाह जो बादशाह आहे। नाज़रीन तव्हां जी मुलाक़ात कराईसीं ज़ुल्करनैन सियाल साहिब जिन सां। साईं सां पहिरियां बि हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं साईं 14 अगस्त वारे ॾींहुं शेख ज़ैद हॉस्पिटल में हली हुनजी बाक़ाइदे स्पेशल मानी कराई हुई। हुननि सां गॾु जेको आहे सो केक बि कटियो हुयो साईं जी। ऐं अहिड़ी इन तरह साईं जी तमामु घणियूं एक्टिविटीज़ रहियूं आहिनि प्रीवियस जेको आहे सो हुन में बि, हुन खां अलावा जेके बि हिन वक़्तु अलाही माफ़िली क्राइसिस वग़ैरह ईंदा आहिनि त साईं जन फस्ट नंबर ते हूंदा आहिनि पूरे लाड़काणे में। अॻियां साईं जन हूंदा आहिनि जेके हुननि खे फेस कंदा आहिनि, सभिनी सां जेको आहे सो मुंहुं ॾींदा आहिनि जेको आवाम सां। इन सां गॾु प्रोग्राम जो ॼाणी ते पहुचे थो। इंशाअल्लाह वरी ॿिया हिकु नए महिमान सां गॾु हाज़िर थींदासीं। असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। त पोइ इजाज़त ॾियो, तव्हां पंहिंजे होस्ट वहीद भट्टी खे। अल्लाह वाहिद।